बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी से रहा सदारती स्पेशल ट्रांसमिशन। मां हाँ आफ्ताब मुगेरी। अज तया तो मुल्क जो वो ऐवान जो इंतहाई ताक़तवर और मुल्क समेत पूरी दुनिया में वही अहमियत जो हामिल है। सदारती चूंडूं जेके अज मुल्क के मुख्तलिफ़ सूबन में ख़ास तौर पर विफाकी उन क़ौमी असम्बली में अज थी रहियूं आहिनि। 4 बजे ताईं जेको आहे सो आख़िरी वक़्तु आहे इन चूंडुनि में वोट कास्ट करण जो। पर इन सां गॾोगॾु सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KPK विफाक में यानी कि क़ौमी असम्बली में जेका अॼु वोट जो सुबुह जो जेको आगाज़ थियो उहो हिन वक़्त ताईं जारी आहे। इन सां गॾोगॾु अॼु हिनमहिल ताईं क़ौमी असम्बली में 203 खां वधीक मेंबर वोट कास्ट करे चुका आहिनि। अहिड़ी रीति जेको आहे सो सिंध असम्बली में भी जेको आहे अॼु सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुतहदा क़ौमी मुल्क पाकिस्तान ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मेंबरन वोट कास्ट किया। अड़ी रीत KPK में भी, बलूचिस्तान में भी, पंजाब में भी यो सिलसिलो जारी और सारी रहो। अज गाल कजे तो आसिफ अली ज़रदारी और महमूद खान अचकज़ई के विच में मुकाबलो वडो अहम है। पर इन सां गॾोगॾु इहो मुकाबलो हिकिड़ो जमूरी और शफ़ाफ़ इन वोटन को जेको भी शख़्स इन ॿिन्हिनि मां सदारती ऐवान में पहुचंदो उन जे लाइ यकीनी तौर ते वॾा चैलेंजिस भी हूंदा। ख़ास तौर ते पाकिस्तान में हिन वक्त जेका सूरत हाल है, ख़ास तौर ते इकनॉमी इन सां गॾोगॾु सियासी जेका सूरत हाल आहे उनखे कीअं खणी हलंदो उहा वॾी अहम ॻाल्हि हूंदी। पर ॻाल्हि कयूं त आसिफ अली ज़रदारी जंहिंजो तालुक़ सूबाई सिंध सां आहे ऐं आसिफ अली ज़रदारी उहो जमहूरी सदर हूंदो जेको ॿियो दफ़ो वरी इन ऐवान में पहुचंदो। अगरि जेका रिज़ल्ट ईंदी उन खां पोइ जेके नताइज ईंदा उन खां पोइ। पर घणे भाङे जेको हिन वक़्तु सियासी मुबसरीन ऐं इलेक्शन ते नज़र रखंदड़ सहाफ़ी ऐं सियासी हल्का जिन अॻकथी कंदे इहे जेको हिन वक़्त ताईं जेको इलेक्शन जो प्रोसेस हले थो, पर उन सां गॾोगॾु इलेक्शन सां गॾोगॾु जेको क़ौमी असम्बली ऐं सूबाई असम्बली में जेके इत्तेहादियुनि जो वोट आहे उन सां वाज़ह तौर ते अक्सरियत हासिल आहे आसिफ अली ज़रदारी साहब के तो उहे सदर थी सघनि था। अगरि थियनि था त हिकिड़ो तारीख़ में वरी ॿियो नओं बाब रक़म थींदो त ॿियो दफ़ो हिकिड़ो जमहूरी सदर जेको हूंदो इन ऐवान में पहुचंदो ऐं आसिफ अली ज़रदारी यकीन तौर ते जेको आहे सो उहो सदर हूंदो जेको तय आहे त मुफ़ाहिमत जो बादशाह आहे। ऐं घणा सियासी हल्का इहे भी ॻाल्हि कनि पिया त जॾहिं आसिफ अली ज़रदारी सदर बणिजंदो त पाकिस्तान में जेका हिन महिल सियासी कशीदगी आहे उन में कमी अची सघे थी। तय आहे त हिन वक़्तु तमामु सियासी धुरियूं हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि पियूं इलेक्शन खां पोइ। ऐं ख़ासि तौर ते सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा जेके मेंबर आहिनि चइनी सूबनि में इलेक्शन में जेके खटिया आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ ऐं नून लीग जे विच में ऐं PPA जे विच में जेका छिकताण आहे उन में भी जेको आहे सो अहम किरदारु अदा करे सघे थो। अगरि ॻाल्हि कयूं त आरिफ अलवी जेको हिनमहिल ताईं जेको सदर आहे, सदर पाकिस्तान, जेको अॼु खां पोइ यकीनन ई सुभाणे जेको नओं सदर हलफ़ खणंदो त उनजो जेको टाइम आहे उहो त पूरो थी चुको आहे। पर उन ते भी ॻाल्हि ॿोल अगरि कंदासीं त आरिफ अलवी उहो सदर रहियो जंहिं जेको आहे सो केतिरा ई दफ़ा आइनी तौर ते आइन जी भञकड़ी कई। इन सां गॾोगॾु क़ौमी असम्बली जो इजलास हुजे, गवर्नर जूं तकरीरूं हुजनि, तकरीरूं यानी कि गवर्नर खे लॻाइण जा मामला हुजनि। ऐं इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त पंजाब असम्बली खे टोड़ण वारो मामिलो जेको आहे उहो भी वॾो अहम आहे। तय आहे त उनजो माज़ी जेको आहे घणे हद ताईं उहो तनक़ीद उन ते थींदी रही, छाकाणि त सदर जेको हूंदो आहे हिकिड़ो विफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे। पर उन ते घणा सियासी हल्का, समाजी ऐं सहाफ़ती हल्का तनक़ीद कंदा रहिया त उहो हिकु धुर यानी कि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जीअं उनखे उहिदो हुयो जनरल सेक्रेटरी उहो ई जेको आहे उन रीति उन जेको आहे सो ऐवान सदर खे इस्तेमालु कंदो रहियो। इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त अॼु आसिफ अली ज़रदारी इन ऐवान में पहुचे थो त हिकु ॻाल्हि ॿी भी तय आहे त पाकिस्तान हिन वक़्तु फॉरेन पॉलिसी जेका आहे उहा वरी अहम किरदारु अदा कंदे आसिफ अली ज़रदारी पाड़ेसरी मुल्क जीअं ईरान आहे त सदर जॾहिं आसिफ अली ज़रदारी जेको पहिरियों दफ़ो हलफ़ खयो त उन खां पोइ ईरान गैस पाइप लाइन जेका है उनजो मनसूबो भी जेको वॾो अहम हो उन ते भी आसिफ अली ज़रदारी जो वॾो अहम पेशरफ़्त हुई त पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते हिन खिते में या गैस जी जेका वॾी अहमियत हुई त इहा शुरू थिए ऐं पाकिस्तान में जेको एनर्जी क्राइसिस आहे उहो ख़तमु थी सघे। अहिड़ी रीति ख़ालिक चवंदुसि त मां आसिफ अली ज़रदारी यकीनी तौर ते CPEC जो भी आहे, CPEC जो मनसूबो चाइना सां, बीजिंग सां जहिड़ी रीति वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं उन सां न सही सिंध पर पूरे पाकिस्तान खे फ़ाइदो रसियो। ऐं ख़ासि तौर ते दुनिया में पाकिस्तान इन लाइ भी ख़बरुनि जे हवाले सां
ऐं पाक चीन जी दोस्ती ऐं जेको आहे ग्वादर पोर्ट जो जेको आहे फ़ैसिलो हो उन खां पोइ आसिफ़ अली ज़रदारी जी तारीख़ में ऐं ख़ासि तौर ते घणनि हंधनि ते इहा बि ॻाल्हि थींदी रही त CPEC जे मनसूबे जी बि बानी आसिफ़ अली ज़रदारी आहे। अहिड़ी रीति जेको आहे सो पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान सां बि ॻाल्हि ॿोल वॾी अहमियत जी हामिल आहे। अहिड़ी रीति जेको आहे सो जेका हिन वक़्तु असांजी अमरीका सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल आहे। अमरीका भी असांजे लाइ हिन खिते में ऐं सुपर पावर हुजण सां गॾोगॾु वॾो अहम मुल्क आहे। उन सां कीअं ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं, इहे सभु सवाल आहिनि अॼु पंहिंजे पैनल जे साम्हूं रखंदासीं। असद शर साहब आहिनि इस्लामाबाद मां, असांजा रिपोर्टर आहिनि, असांखे जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां सां गॾु आहियो। असद शर साहब वहीद राजपर आहिनि, चीफ रिपोर्टर आहिनि, उहे बि असांखे उन्हनि बि जॉइन कयो आहे, उनजी बि वॾी महिरबानी। हिन सां गॾोगॾु इम्तियाज़ ख़ान फरहान साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी तज़िया निगार, उहे बि वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। आसद शेख साहब आहिनि, सीनियर तज़िया निगार आहिनि ऐं ख़ासि तौर ते फॉरेन अफेयर्स ते साईं खे अबूर हासिलु आहे। ख़ासि तौर ते पाकिस्तान अमरीका जा जेके लाॻापा आहिनि उन्हनि ते बि उन्हनि जी गहरी नज़र आहे। उन्हनि खां बि पुछंदासीं त आसिफ़ अली ज़रदारी चूंडिजी अचे पियो त पाकिस्तान ऐं अमरीका जा लाॻापा ऐं ख़ासि तौर पर चाइना जा लाॻापा, इंडिया जा ऐं ईरान जनि ते कहिड़ा असर पइजी सघनि था। सभिनी महिमाननि खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां। सभ खां पहिरियां असद मां अवां ॾे ईंदुसि। असद शर साहब, इस्लामाबाद हलंदासीं। इस्लामाबाद में अॼु पूरो ॾींहुं कहिड़ी सूरत हाल रही, ख़ासि तौर ते क़ौमी असैम्बली में वोटनि जी, ऐं ख़ासि तौर ते आसिफ़ अली ज़रदारी जी जेका वीडियो हुई उहा बि वॾी अहम हुई। त आसिफ़ ज़रदारी चयो त असां यकीनी पार्लियामेंट खे पहिरियां बि मज़बूत कयो आहे, आईंदा बि कंदासीं। त छा पिया ॾिसो अॼु सॼे हिन सूरत हाल खे ऐं हिन ऐवान में जेके वोट ॾियण वारा MNA MP MNAs ऐं सेनेटर्स? महिरबानी आफ्ताब मुगैरी साहब, तव्हां जीअं ई शुरूआत में ॻाल्हि कई त जो मुल्क जे 14 सदर जी चूंड आहे ऐं इहा चूंड सॼे मुल्क में थी रही आहे। सॼे मुल्क जे गादी वारनि शहरनि में सूबाई असेंबलियूं नए सदर जी चूंड करे रहियूं आहिनि ऐं गॾोगॾु वफ़ाक़ में क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा मेंबर बि जेका आहे इन चूंड में हिसो वठी रहिया आहिनि। अॼु सॼो ॾींहुं जेको आहे वोटनि जी गामा गामी जीअं आम पोलिंग थींदी आहे उन वांगुरु ई क़ौमी असेंबली जे ऐवान खे पोलिंग बूथ ॾिनो वियो हो ऐं उन पोलिंग बूथ में सेनेटर समेत समूरा जेके मेंबर आहिनि उहे अची रहिया हुआ। सवाइ हिकु सेनेटर जे जेको सेनेटर एजाज़ चौधरी आहे PTI जो, उनजे न अचण जे करे ऐवान में या पोलिंग बूथ में नारेबाज़ी बि थी ऐं गोड़ घमसान बि थियो थोरी देरि जे लाइ, जंहिंखां पोइ जेको उन ते कंट्रोल बि कयो वियो। गॾोगॾु 10 वॻे ई इहो जेको आहे अॼु क़ौमी असेंबली जेको पोलिंग बूथ आहे अॼु ॿिन्ही जेके मेंबर आहिनि ॿिन्ही जा उन्हनि वोटिंग जी शुरूआति कई ऐं वोटिंग जी शुरूआति इंतिहाई ख़ुशि उसलूबी सां थी। जीअं ई जेको आहे वोटिंग जी शुरूआति थी त पहिरें जेको आहे ब्रॉडकास्ट कयो वियो ऐं उनखां पोइ थोरी देरि ई थी त अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी जेको सदारती उमेदवार बि आहे उहो बि ऐवान में आयो ऐं इन खां अॻु जीअं ई क़ौमी असेंबली जे मेन गेट ते आयो त जीअं आम तौर ते असीं सहाफ़ी इंतज़ारु कंदा आहियूं, असां अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जो इंतज़ारु कयो त जीअं हुन खां को स्टेटमेंट ॾियारे सघिजे ऐं जेको सदारती चूंड आहे उन ते मुतालिक़ ॻाल्हाए सघिजे। पर अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी इंतिहाई जेको आहे सख़्तु सिक्योरिटी सां जीअं ई पार्लियामेंट हाउस पहुतो त हुनखां पोइ सुवाल बि इहो कयो वियो जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो त हुन हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट खे मज़बूत करण जी ॻाल्हि कई आहे त हू पार्लियामेंट खे मज़बूत कंदो ऐं हुन चयो त मूं जेका अरिड़हीं तरमीम कई हुई उहा बि पार्लियामेंट जे थ्रू कई हुई ऐं हुनखे पार्लियामेंटी जी ताक़त हुन में शामिलु हुई, तॾहिं मूंखे कामयाबी मिली। ऐं अॼु अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी पंहिंजे जेको आहे सो ॿिनि नियाणियुनि समेत जेके बीबी आसिफ़ा ऐं बीबी जेका आहे बख़्तावर सां गॾु आयो आहे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि अॼु ऐवान में ज़ाहिर वोट ॾियणु आयो आहे। इन करे हिकिड़ो ऐवान में हिकिड़ो इंतिहाई जेको आहे सो गरम जोशी वारो माहौल हो। मेंबर बि मौजूदु हुआ, PTI जे मेंबर जेके आहिनि जंहिंखे सुनी काउंसिल वारनि जी हिमायत या उन्हनि सां उहे गॾु आहिनि, उन्हनि जी नारेबाज़ी बि साम्हूं असांखे नज़र आई। ऐं हिन वक़्त ताईं जेके इतलाह आहिनि त लॻभॻि 250 खां वधीक वोट कास्ट थी चुका आहिनि ऐं इहो पोलिंग अमल थोरी देरि में मुकमिल थियण वारो आहे ऐं यकीनन समूरा वोट हिन वक़्त ताईं कास्ट थियण में का घणी देरि कान लॻंदी। इन जे लाइ सुबुह खां ई मुकमिल तयारियूं कयूं वयूं हुयूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां मुकमिल तौर ते जेको आहे जेके बैलेट पेपर पहुचायो आहे टाइम सां वोटिंग बि थी आहे ऐं जेके इलेक्शन कमीशन में जेको सिंध जो मेंबर आहे ऐं पंजाब जो मेंबर आहे उहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुआ ऐं जेको चूंड हुई सदारती उमेदवार जी
हाणे जेकॾहिं मां तव्हांखे शुरू खां ॿुधाईंदुसि त अॼु जेको आहे ऐवान में बाज़ाब्तो तौर ते जीअं पोलिंग बूथ में माण्हू ईंदो आहे त मोबाइल फ़ोन बंदि करे वेंदो आहे, ईअं ई नाज़रीन खे असां ॿुधाईंदा हलूं त मेंबरनि खां बि जेका आहे मोबाइल फ़ोन बंदि कराया विया ऐं उन्हनि खे जेको आहे मोबाइल फ़ोन बंदि करे उन्हनि खे मोकिलियो वियो ऐं उन्हनि पंहिंजो वारे वारे सां वोट कास्ट कयो आहे। सिर्फ़ु बदमग़ज़ी या जेका नारेबाज़ी आहे सिर्फ़ु सुन्नी इत्तेहाद कौंसिल सिर्फ़ु जेको एजाज़ चौधरी आहे उनजे न अचण जे करे थोरी देरि लाइ सही ऐवान में थी त उनजो प्रोडक्शन आर्डर कल्ह सेनेट तरफ़ां जारी थियो हो, पर उहो सेनेट उनखे न पहुचायो वियो हो। उन खां पोइ या हिन वक़्त ताईं बि जेके आहिनि जारी आहे। मां ठीकु आहे। तव्हांखे हफ़्ता ॿुधाईंदो हलां त इम्कान जेके आहिनि त असफ़ अली ज़रदारी खे लॻभॻि 400 वोट मिलण जा इम्कान आहिनि, जेको ज़रिया ॿुधाइनि था या असां जेका पाण काउंटिंग कई आहे या अंदाज़ो लॻायो आहे त जिन जिन पार्टियुनि जी या जिन जिन मेंबरनि जी असफ़ अली ज़रदारी खे हिमायत हासिलु आहे, इन करे उनखे जेको आहे ऐं जॾहिं सुन्नी इत्तेहाद कौंसिल जो जेको आहे सदारती उम्मीदवार महमूद ख़ान अचकज़ोई उनखे लॻभॻि जेको आहे 199 वोट मिलण जा इम्कान आहिनि। अहिड़ी ठीकु तरह आहे। वाज़े असद मां तव्हां ॾे जेका ईंदुसि, असद मां वधीक तव्हां ॾे ईंदुसि छाकाणि त हिन वक़्तु टाइम बिल्कुलु थोरो ई बचियो आहे ऐं सिंध असेंबली जी ॻाल्हि कयूं त सिंध असेंबली में 161 खां जेके मेंबर आहिनि उन्हनि पंहिंजो वोट कास्ट करे छॾियो आहे ऐं अहिड़ी रीति जेको आहे सो हिन वक़्तु फाइनल चई सघिजे थो त सिंध असेंबली जे तमामु जेके अराकीन आहिनि सिंध असेंबली जा उहे जेको आहे सो वोट विझण जे उन मरहाइल मां गुज़रनि बि पिया। पर इन सां गॾोगॾु इम्तियाज़ ख़ान फ़रहान साहब, मां अवां ॾे ईंदुसि हिकु इहो सदारती चूंडूं ऐं सदर केॾो ताक़तवर हूंदो ऐं मां जेका पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त छा इन सदर आसिफ़ अली ज़रदारी जो ऐवान में ॿियो दफ़ो अचण खां पोइ हीअ जेका सियासी रसाखची आहे उन में कुझु कमी थींदी, कुझु मामलात हल थींदा। मुफ़ाहिमत जो बादशाह आहे आसिफ़ अली ज़रदारी ऐं हमेशह सभिनी खे गॾु खणी हलंदो आहे, छा पिया सम्झो अवां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिल्कुल 100% ठीक था चओ। तो थोड़ी घणी काफ़ी इन मामले में मुफ़ाहिमत हुजे परसेंट हूंदो। बाक़ी अब जीअं पंहिंजे इंट्रो में चयो त ॻाल्हियूं इहे ई आहिनि। मां अॼु मुंहिंजे ज़हन में मुंहिंजे कननि में शहीद इम्तियाज़ साहब तव्हांजो ऑडियो असां ताईं कटिजी अचे पियो, तव्हांजी शायदि सिग्नल प्रॉब्लम आहे, कोशिशि कयो जी। ठीकु आहे। मां असद शेख साहब हलंदासीं अमरीका। मां असद शेख असांखे जॉइन कयो आहे US मां, ह्यूस्टन टेक्सिस मां। वॾी महिरबानी तव्हां वक़्तु कढियो असांजे प्रोग्राम जे लाइ। हिकिड़ी ॻाल्हि आहे त सदर आसिफ़ अली ज़रदारी जा जेके अंग अखर आहिनि हिन वक़्तु जेके नताइज ईंदा उहे त ईंदा ईंदा, पर जेके हिन वक़्तु अंग अखर जेके असां सियासी ऐं सहाफ़ती हल्का जेके आहिनि उन्हनि खे अगरि उहे कैलकुलेट कनि पिया त उन मां हिन वक़्तु विनिंग पोज़ीशन में आहे आसिफ़ अली ज़रदारी साहब। फ़ैसिलो त फ़ैसिले जी घड़ी आहे, उहो ईंदो, पर इन फ़ैसिले खां पोइ अवां छा पिया सम्झो त तालुकात जेके आहिनि ख़ासि तौर ते ईरान सां, चाइना सां, दिल्ली सां, अमरीका सां अवां जी गहरी नज़र आहे, उहे कीअं तालुकात बहितर थींदा असद शेख साहब? Thank you, Aftab. I hope everybody can hear. वॾी महिरबानी तव्हांजी। फ़ैसिले जी घड़ी जीअं त तक़रीबन अचण वारी आहे ऐं थोरी देरि में रिज़ल्ट विल बी अनाउंस, आई थिंक लेस देन 1 आवर। हाणे असां सभिनी खे ख़बर आहे, सभु ॼाणूं था त जेको ज़रदारी साहब जी जेका पोज़ीशन आहे उहा इत्तेहाद जे हिसाब सां ऐं एवरीबडी नोज़ ही इज़ अ वेरी फेमस मुफ़ाहिमत जो बादशाह चवरायो वेंदो आहे। थी सघे थो उन्हनि खे काफ़ी एतिरा माण्हू आहिनि जिन ज़ाहिरी कमिटमेंट न कई आहे, पर उहे बि वोट ॾियनि। ऐवान जा जेको ॿुधूं पिया हिन वक़्तु त ultimately he will be the 14th president of Pakistan soon. जी। हाणे जेका असां नेबर्स जी ॻाल्हि कंदासीं, स्पेशली उन्हनि जी वॾी अहमियत आहे ऐं अमेरिका जी बि ऑब्वियसली हमेशह अमल दख़ल रहियो आहे। अमेरिका जेको आहे, मां ॻाल्हि शुरू कंदुसि हितां त हमेशह पाकिस्तान में या ॿियनि मुल्कनि में डेमोक्रेसी खे सपोर्ट कंदो आहे ऐं अहिड़ी डेमोक्रेसी खे सपोर्ट कंदो आहे जेका सभिनी खे मिलाए करे खणी हले ऐं उन में जेके अमेरिका जा
ऑब्वियसली जेके पंहिंजा मफ़ादात हूंदा आहिनि के अहिड़ियूं फॉरेन पॉलिसीज़ हुजनि जेके एशिया जूं उन में उहे पाकिस्तान हुजे, इंडिया हुजे, ईरान हुजे, इन्हनि खे पाण सां गॾु पंहिंजे डिसीशन सां गॾु खणी हले त उन जे लाइ बहितरीन ऐं मौज़ू जेको उम्मीदवार आहे, छो जो ज़रदारी साहब पंहिंजो प्रीवियस टेन्यूअर जेको आहे 5 सालनि जो उहो बि पूरो करे चुको हुयो ऐं उन में अमेरिका सां तालुकात जेके ॾाढा सुठा रहिया प्रीवियस टेन्यूअर में। हाणे असां अगरि पंहिंजी जेके नेबर कंट्रीज़ आहिनि पाकिस्तान जूं ओॾे था वञूं जी त तव्हां पंहिंजे इंट्रो में ऑलरेडी ॿुधायो त सीपैक जो जेको इनिशिएटर आहे ऐं जंहिं कोशिशूं वरितियूं जंहिंजी मदद सां स्टार्ट थियो ही वॉज एक्स प्रेसिडेंट ज़रदारी एट दैट टाइम। जी उन जी जेके कोशिशूं हुयूं, मुलाक़ातूं हुयूं ऐं उन खां पोइ जेके गवर्नमेंट्स आयूं उन्हनि खे कैरी ऑन कयो ऐं सवाइ इंडिया खां इंडिया सां बि छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका जमात आहे उहा जेको ज़ाहिरी तौर ऐं जेके उन्हनि जा अमल आहिनि सेक्युलर जमात चई वेंदी आहे पाकिस्तान में ऐं इंडिया हमेशह चाहींदो त पाकिस्तान में जेका गवर्नमेंट अचे या इवन हिन वक़्तु मखलूत गवर्नमेंट आहे त प्रेसिडेंट हूअं हिन वक़्तु जेका सेरेमोनियल पोस्ट आहे ठीकु आहे जेके एतिरा पावर्स उन्हनि खे कोन्हनि स्पेशली अरड़ी तरमीम जंहिंजो क्रेडिट अगेन ज़रदारी साहब ॾे वञे थो जिन पंहिंजा जेके 58(2)B जो पावर हुयो या जेके सूबनि खे हक़ ॾियण जा हुया अरड़ी तरमीम उहा पंहिंजे दौर में पंहिंजा पावर सरेंडर कया पार्लियामेंट खे ऐं इहा हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे। सिर्फ़ु इहा अचीवमेंट पाकिस्तान जे चइनी सूबनि जे लाइ बि आहे ऐं पार्लियामेंट जे लाइ बि आहे जी ऐं टुवर्ड्स ईरान मां चवंदुसि त सभ खां वधीक जेके बहितरीन लाॻापा असद साहब हिकिड़ी ॻाल्हि हिते तय आहे त जीअं डोनाल्ड ट्रम्प जेको आहे सो ऐं हिलरी जो मुक़ाबिलो हुयो उन इलेक्शन खां पोइ उनखे मूं बि कवर करण जे लाइ मां बि अमेरिका में मौजूदु हुयुसि पर मूं ॾिठो त उन वक़्तु प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ हुयो पर उन जी ओथ टेकिंग में इनवाइटेड जेको हुयो उहो सिर्फ़ु में सिर्फ़ु नज़र जेको अचे पियो त उहो असांखे आसिफ़ अली ज़रदारी पियो नज़र अचे उन में जेको आहे प्रेसिडेंट त हुयो न हुयो उन वक़्तु पर हिकिड़ी लीडरशिप जे हुननि जे नाते त उहो उते मौजूदु हुयो त मां सम्झां पियो त हिन वक़्तु जेका US इलेक्शन आहे ऐं ट्रम्प हिन वक़्तु वाज़े तौर ते नज़र अचे पियो उते बि त छा जेका नई इंतिज़ामिया ईंदी US उन सां प्रेसिडेंट आसिफ़ ज़रदारी जा लाॻापा बहितर रहंदा? तव्हां अगरि कंपेयर कंदो प्रीवियस गवर्नमेंट्स खे त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। तव्हां हिते US में हुयो उन में जेको इन्विटेशन आयो हुयो इट वॉज ओनली द फैमिली ऑफ द भुट्टो फैमिली ऐं प्रेसिडेंट ज़रदारी खे ऐं उन खां अलावा जेको आहे हींअर असां ॻाल्हि कंदासीं त जेका कमिंग इलेक्शन आहे US में जेका वॾी अहमियत जी हामिल आहे ऐं उन खां पोइ US जो जेको असां पहिरियों बि ॾिठो आहे डेमोक्रेट ऐं हिन दफ़े सिर्फ़ु US जी जेका गवर्नमेंट आहे उहा प्रीवियसली तव्हां 3 डेकेड्स खे अगरि खणंदो त हमेशह जेको प्रेसिडेंट आहे उहो रोल ओवर थी यानी डेमोक्रेट्स खे जॾहिं प्रेसिडेंट ओबामा जो दौर हुयो त उन्हनि खे बि रोल ओवर थी पूरा 2 टर्म मिलिया प्रेसिडेंट ओबामा खे ही वाहिद टर्म हो जेको प्रेसिडेंट ट्रम्प वारो हुयो इहो अनफॉर्चुनेटली कंटिन्यू न करे सघियो नेक्स्ट 4 टर्म पर बज़ाहिर हिन वक़्तु जेका बर्तरी अंगनि अखरनि में लॻे पई ऐं जेके हिते प्रेसिडेंशियल डिबेट्स थियनि थियूं उन में हिन वक़्तु ट्रम्प जेको आहे उहो ठीकु आहे मां इम्तियाज़ ख़ान फरहान खे कोशिशि कयां त इम्तियाज़ ख़ान फरहान जो ऑडियो अगरि असां ताईं सही पहुची सघे। इम्तियाज़ ख़ान फरहान साहब हिकु त प्रेसिडेंट ज़रदारी जी जेका ॻाल्हि कयो पिया मां त शहीद जमहूरियत जी आइन ते खां ॻाल्हि कई उन में ऑडियो जो हुयो थोरो मसइलो हिन वक़्तु तव्हां ताईं ऑडियो क्लियर अचे पियो मुंहिंजो?
माइक अगरि जी जी म्यूट जी मुझे अचे पई जी हा सर ज़बरदस्त हाणे ॿुधायो अलाए छा पिया चओ तव्हां हुन वक़्तु मोहतरमा जी ॻाल्हि कई त ऑडियो कटिजी वियो ना मुझे ज़हन में आफ्ताब ये ॻाल्हि आई त जीअं शहीद रानी चवंदी हुई न ते डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज जी मां सम्झां थो त ॿियो बहराज ज़रदारी साहब जो खटण बिल्कुलु खटण वारो आहे बसि खटी पियो आहे जेका सूरत हाल आहे त इहा आहे डेमोक्रेसी ई सभु कुझु पावर हूंदो आहे बाक़ी जीअं अवां पंहिंजे इंट्रो में चयो त अहमदी निशान हुयो हुनमें साईं तव्हांजो वरी ऑडियो ब्रेक थी थो वञे नेट तव्हांजो को इंटरनेट जो इशू आहे जॻह ऐं तव्हां कुझु हूंदो जी त इधर हा या ते जी फोन ते रखो ठीकु आहे हा कोशिशि कयो फोन ते त वठो फ़ोन या ते ते या कंहिं ते अची वञे ओके असद शर हलंदासीं इस्लामाबाद असद हिन वक़्तु सूरत हाल यकीननी कुझु ई मिंट बचा आहिनि उन खां पोइ फ़ैसिले जी घड़ी जेका आहे उहा अचणी आहे पर अवां वटि हिन वक़्तु अपडेट छा आहे छा सूरत हाल आहे छा पिया ॾिसो पार्लियामेंट जे अंदरि जी बिल्कुलु आफ्ताब आख़िरी जी असद जो बि आवाज़ु असद भी शायदि असेंबली में मौजूदु आहे क़ौमी असेंबली में उते सिग्नल प्रॉब्लम आहे वहीद राजपत साहब आहिनि चीफ रिपोर्टर KTN न्यूज़ सीनियर साथी आहिनि असांजे सथ जा वॾी महिरबानी अवां वक़्तु कढियो वही साहब ॾसियो छा सूरत हाल रही अॼु ख़ासि तौर ते सिंध असेंबली जे ऐवान में इहो वॾो अहम ऐवान आहे असांजो इन ऐवान में सभिनी वोट हिन वक़्त ताईं जेके ख़बरूं अचनि पियूं कास्ट थी चुका आहिनि ॻणप जो अमल शुरू थी वियो आहे छा आहे ॾिसो अञा जो ॻणप वारो टाइम आहे हुन में 17 मिंट पिया आहिनि अञा ताईं ठीकु आहे 4 वॻे जेके हिन वक़्तु जेके पोलिंग बूथ आहे उहो सील कयो वियो आहे बाक़ी ॻणप 4 वॻे खां पोइ ई थींदी छो 10 खां 4 वॻे ताईं पोलिंग जो टाइम आहे जी। वोट कास्ट करणा आहिनि अञा ताईं जेको आहे उहो ॿिन्ही जेके कैंडिडेट्स आहिनि पीपुल्स पार्टी जो आसिफ अली ज़रदारी ऐं जेको सुन्नी काउंसिल जो जेको आहे महमूद ख़ान अचकज़ई उन ॿिन्ही जे जेको चीफ एजेंट आहिनि पोलिंग एजेंट उन्हनि जे तरफ़ां जेका उहो उनजी निगरानी में चीफ जस्टिस जेको सिंध हाई कोर्ट जो आहे उन तरफ़ां जो उनजी निगरानी में सॼो पोलिंग जो जेको बूथ आहिनि उहे सील कराया विया आहिनि 4 वॻे खां पोइ बाज़ाब्ता तौर ते इहे उनजी जेका ॻणप थींदी हिन वक़्तु मुकेश कुमार चावला जे तरफ़ां इहे दावा साम्हूं आई आहे त पोलिंग एजेंट्स जी मौजूदगी में जेके बॉक्स सील कराया विया आहिनि उन में मुकेश चावला दावा कई आहे त आसिफ ज़रदारी खे तमामु जो तमामु जेके 152 वोट आहिनि उहे कास्ट थींदा जमायत इस्लामी जो जेको हिकिड़ो वोट आहे MP आहे फारूक अहमद हुन वोट कास्ट कोन कयो आहे टोटल जेके आहिनि 161 वोट कास्ट थिया आहिनि 159 वोट जेके बैलेट बॉक्स में ऐं 2 जेके वोट आहिनि उहे सील जेके लिफ़ाफ़े में बंदि कया विया आहिनि 4 वॻे बाज़ाब्ता तौर ते ई जेके पोलिंग जी जेका ॻणप थींदी हुन में पोलिंग जेके बॉक्स आहिनि खोलिया वेंदा एजेंट्स जे साम्हूं ऐं उते ॻणप थींदी ऐं कीअं कैंडिडेट केतिरा वोट थिया आहिनि उनजी थोरी देरि खां पोइ ख़बर पवंदी ठीकु आहे ॿियो दिलचस्पी कीअं रही अॼु वोटनि में ऐं वॾो हिकिड़ो मरहलो हूंदो आहे इलेक्शन जी गर्मा गर्मी चइजे त हे इलेक्शन जी सीज़न ई आहे हीअ पूरी सीज़न जेका आहे उहा अवां सां हिन इलेक्शन में ई गुज़ारी आहे चाहे नंढियूं चूंडूं हुजनि वॾियूं चूंडूं हुजनि वरी उन खां पोइ वरी ऐवान में स्पीकर डिप्टी स्पीकर वरी CM कैबिनेट इहे तमामु चूंडूं जेके आहिनि इहे असांजे साम्हूं आहिनि अॼु जी सूरत हाल जा जेके मनाज़िर आहे अॼु अवां ॾिठा हिन ऐवान में उहे कीअं नज़र आया अव्हांखे त तमामु जेके मेंबर हुया सभिनी जी मौजूदगी हुई को गैरहाज़िर रहियो या वरी कुझु अहिड़ा बि मेंबर आहिनि जेके व्हीलचेयर ते या बीमार या बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे कीअं ॾिठो अॼु उन्हनि सभिनी वोट कास्ट कयो ॾिसो हिकिड़ो त दादू मां जुनेजो साहब आहे उहो इंतकाल थी वियो उहो वोट कास्ट न थी सघियो 2 वोट जेके पीपल्स पार्टी जा आहिनि उहे बि वोट जेके कास्ट न थी सघिया बाक़ी जेकॾहिं सियासी जेके गर्मा गर्मी जे हिसाब सां ॻाल्हि कजे आफ़ताब त हिन वक़्तु उहो जेको आहे ॾाढो पीसफुल स्मूथ तरीक़े सां जेको वोटिंग वारो मरहलो आहे उहो मुकमल थियो आहे ऐं जीअं चीफ मिनिस्टर जी जेकी उहो चूंड हुई स्पीकर जी चूंड हुई डिप्टी स्पीकर सिंध असेंबली जी चूंड हुई हुन में जेकी नारेबाज़ी थी एहतजाज थिया वॉकआउट थिया उहो जेको आहे हिन सदारती इलेक्शन में असांजी नज़र में न आयो बाक़ी
ॾाढो स्मूथ तरीक़े सां डिसिप्लिन सां ऐं मोबाइल जेके आहिनि उहे फ़ोन जेके आहिनि उहे ॿाहिरि जमा कराया विया। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अकील अहमद अब्बासी जे तरफ़ां समूरनि जेको सिंध असेंबली जो सेक्रेटेरिएट आहे उन स्टाफ खे चयो वियो त जेके MPAs आहिनि उनजा मोबाइल ॿाहिरि जमा कया वञनि। मोबाइल अंदरि अलाउ न हुई ऐं बाक़ी जेको गर्मा गर्मी हूंदी आहे नारेबाज़ी उहो वॾे वॾी चूंड में बि असां ॾिठीसीं। स्पीकर जी चूंड में बि जेके PTI जी हिमायत याफ़्ता हुया MPAs उन्हनि जे तरफ़ां एहतजाज कयो वियो। पर हिन भेरे ॾाढो स्मूथ तरीक़े सां ऐं पीसफुल तरीक़े सां का बि अहिड़े क़िस्म जी ठीकु आहे। ॻाल्हि ॿोल या अहिड़ो को इंसिडेंट साम्हूं न आयो आहे। ठीकु आहे वहीद साहब, अवां बि गॾु आहियो असां इम्तियाज़ ख़ान फरहान बिल्कुलु वाइंड अप जी तरफ़ बि वञूं पिया। इम्तियाज़ ख़ान साहब, कुझु ऑडियो अवां ताईं अची सघे असांजो ऐं अवां जो, त छा तव्हां ॾिसो पिया हिननि चूंडुनि खे? तव्हांजी ॻाल्हि अधूरी रहिजी वई। मां सम्झो थो त पॉलिटिकली बि ऐं फॉरेन अफेयर्स जे हवाले सां बि तमामु ज़बरदस्त रहंदी ऐं जीअं इकोनॉमिकली चवनि पिया त इकोनॉमिकली बि छो जो जो बाइडन जेको आहे जो बाइडन सां तमामु वेझा तालुकात आहिनि। ट्रम्प ईंदो पर हाणे बि 6-8 महीना आहिनि जो बाइडन वटि। ऐं बाक़ी मां सम्झां थो त ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन जो बि कमु थींदो। CPEC जीअं असद बि चयो, असद साहब बि चयो त CPEC जो सरबाण रहियो आहे। अव्हांखे यादि हूंदो त एज़ ए प्रेसिडेंट आसिफ साहब जो अनाउंसमेंट हुई 6 महीने खां पोइ उहो वेंदो हुते चाइना, हुन ते तनक़ीद बि थींदी हुई पर पोइ बि उहो वेंदो हर 6 महीननि खां पोइ जीअं लाॻापा सुठा हुजनि। ऐं हिकिड़ो ॿियो बि कमु हुयो जेको वरी हुन चयो आहे त बलूचिस्तान में सभ खां पहिरीं माफ़ी घुरी, छो जो बलूचिस्तान में जेको बलोच कल्चर आहे हुन में बलूचिस्तान खां माफ़ी जी वरिती तमामु ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे इम्तियाज़ ख़ान फरहान साहब त पख़्तूननि खे उन्हनि खे शनाख़्त ॾिनी। NWF नालो वठाए ऐं उनखे ख़ैबर पख़्तूनख्वा नालो ॾिनो, त इहा हिकिड़ी वॾी अचीवमेंट हुई मां सम्झां सदर ज़रदारी जे दौर में। ऐं अचकज़ई पाण दोस्त आहे साईं। मां सम्झां थो त अचकज़ई बि गॾु हलंदो, ईअं न आहे सूरत हाल त जेको आसिफ ज़रदारी साहब जो हिकिड़ो स्टाइल आहे कमु करण जो ऐं अॻे पार्टी अंदरि बि पार्टी जे ॿाहिरि बि, मां सम्झां थो त पाकिस्तान जे लाइ बहितरु हूंदो। छो जो जेका ॾुखी सूरत हाल आहे पॉलिटिकली, इकोनॉमिकली, सोशली, एथिकली हर लिहाज़ सां इन्वेल्व पाकिस्तान जी सूरत हाल मज़ेदार न आहे। मां सम्झां थो त ज़रदारी साहब जे अचण खां पोइ ऐवान सदर जेको आहे वो यूज़फुल हूंदो, यूटिलाइज़ हूंदो सबके पाण में माना गॾु विहारण लाइ ऐं का न को रस्तो ॻोल्हण लाइ। मां सम्झां थो त ऐवान सदर भले इख़्तियार न हुजनि, इख़्तियार कॉन्स्टिट्यूशनली न आहे न, प्रैक्टिकली त आहिनि। त जेकॾहिं प्रेसिडेंशियल को प्रेसिडेंट हुजे, हुनजी पंहिंजी पर्सनालिटी हुजे त मां सम्झां थो त ज़रदारी साहब खां पोइ ममनून हुसैन साहब आयो, आरिफ अलवी आयो, हुननि जी को पॉलिटिकल बि हुननि जो कुझु अहिड़ो न हुयो, को पोस्चर बि हुननि जो अहिड़ो न हुयो त हू को नेशनल या इंटरनेशनली को किरदारु अदा करे सघनि। आसिफ ज़रदारी जो आहे, पोयां पार्टी आहे पीपल्स पार्टी आहे, हाणे ते नून पीपल्स पार्टी ॿ वॾी पार्टियूं और MQM खे चइजो जेकॾहिं चइजे त MQM बि पोयां आहे। और खटण खां पोइ मां सम्झां थो त हीअ बि थी सघे थो त सुन्नी इत्तेहाद कौंसिल जेको सेकेंड वर्जन आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जो, थी सघे थो त हू बि हुन जी सपोर्ट में अचे। आसिफ ज़रदारी ज़ाहिर आहे त आसिफ साहब पाण जेको हुनजो स्टाइल आहे उहो ऑफर बि कंदो, का सूरत हाल थींदी त हुनजे लाइ को अॻिते हली को कमु बि कंदो। पर ॻाल्हि मां सम्झां थो त ही बहितरीन फ़ैसिलो हुयो, भले पीपल्स पार्टी बहितरीन फ़ैसिलो वॾी अहम ॻाल्हि आहे। पर असद शेर साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि, उन खां पोइ हेडलाइन जी ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ भी जेको आहे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर हिन वक़्तु पार्लियामेंट में छा सूरत हाल आहे? बिल्कुलु फ़ैसिले जी घड़ी साम्हूं अची वई आहे, वेझो अची वई आहे। कीअं फ़ैसिलो थींदे नज़र अचे पियो अव्हांखे हिन वक़्तु ताईं? असां ॾिसो हिन वक़्तु ताईं जेका वाज़े बरतरी अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी खे आहे, जेको थोरी देरि खां पोइ मौजूदा सदर थियणु वञे पियो ऐं ज़ाहिरी जेके असबाब नज़र अचनि पिया उन्हनि में आसिफ अली ज़रदारी पंहिंजी जेका गेम आहे उहा कामयाबु करे वियो आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त बहरामन तंगी जंहिं क़ौमी सेनेट में चूंडूं मुलतवी करण जे लाइ हिकिड़ी जेका दरख़्वास्त जमो कराई हुई ऐं रेज़ोल्यूशन बि मंज़ूर करायो हो त चूंडूं मुलतवी कयूं वञनि, अॼु उनखे पीपल्स पार्टी मां नेकाली जॾहिं ॾिनी वई हुई त अॼु उन हिकिड़ो अजीब अंदाज़ में पंहिंजो वोट कास्ट कयो आहे, जेको ज़रूरी आहे त असां नाज़रीन खे उन मुतालिक़ मालूमात ॾियो। बहरामन तंगी पंहिंजो वोट कास्ट करे क़ुर शरीफ़ गॾु खणी आयो हो ऐं क़ुर शरीफ़ ते हुन स्टैम्प हणी उहो वोट जेको आहे उहो वोट उन मथां रखी करे बैलेट बॉक्स में वोट विधो आहे। ऐं बहरामन तंगी उन चयो त मूं बैलेट बॉक्स में हीउ वोट क़ुर शरीफ़ ते ॾिनो आहे
ऐं इहो वोट मूं आसिफ अली ज़रदारी खे ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जी जेका शेरी रहमान आहे उनखे मिसगाइड कयो, जंहिंजे करे मां हीउ वोट पंहिंजी पार्टी खे ॾियां थो। मूं पार्टी नाहे छॾी ऐं उन खां पोइ हू सिधो अची इन आसिफ अली ज़रदारी सां ऐवान में अची या पोलिंग बूथ में अची मुलाक़ात बि कई आहे। त इहा हिकिड़ी डेवलपमेंट आहे त जिन खे हीउ मुखालिफ़ सम्झनि पिया उन बि अॼु पंहिंजो वोट आसिफ अली ज़रदारी खे ॾिनो आहे। त यकीनन इहा आसिफ अली ज़रदारी जी जेका डिप्लोमेसी आहे ऐं जेका सियासत आहे उहा ज़रूरु रंग लाहींदी ऐं हिन मुल्क जे लाइ यकीनन फ़ाइदेमंद साबित थींदी, छाकाणि जो माज़ी में जेको अॻूणो सदर हो उहो हिकु पार्टी जो सदर रहियो, उन ते काफ़ी इल्ज़ाम बि हुआ, उन इन क़िस्म जा जेके ऑर्डिनेंस बि जारी कया जेके अवामी मफ़ादनि में न हुआ। ऐं हाणे यकीनन असांखे इहे इम्कान नज़र अचनि पिया त कुझु न कुझु अवामी मफ़ादनि जा फ़ैसिला थींदा ऐं हीउ जेको हेॾो वॾो मुआशी मुल्क में बहरान आहे, मुल्क जी मईशत पुठिते पई आहे, आम माण्हू परेशान आहे बिजली जे बिलनि जे लाइ ऐं जेका गैस जा बिल आहिनि उन समेत इहे समूरा जेके हाणे मामला आहिनि, माण्हुनि जूं जेके उमेदूं वज़ीर आज़म मां घटि ऐं यकीनन ऐवान सदर में वधीक हूंदियूं। सही आहे, वॾी महिरबानी असद शर साहब, वॾी महिरबानी इम्तियाज़ ख़ान फरान साहब, अवां जी वॾी महिरबानी, वहीद राजपत साहब अवां जी वॾी महिरबानी ऐं असद शेख साहब अवां जी बि महिरबानी। पर अवां सां गॾु हूंदव। वञूं पिया हेडलाइन जी तरफ़, वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं अॼु सदारती इलेक्शन ऐं इहा स्पेशल ट्रांसमिशन ऐं वक़्तनि वक़्तनि सिंध तोड़े परॾेह में रहंदड़ सॼी दुनिया में जेके बि हिन वक़्तु KTN जी स्क्रीन ते असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे वक़्तनि वक़्तनि हिन सदारती चूंडुनि खां आगाह कंदा रहंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सदारती स्पेशल ट्रांसमिशन। अॼु मुल्क जे वॾे ताक़तवर ऐवान में ऐं ताक़तवर ऐवान सां गॾोगॾु ॻाल्हि कजे त अॼु इहे जेके अहम चूंडूं आहिनि इन चूंडुनि जो मरहलो जेको आहे हिन वक़्तु ख़तमु थी चुको आहे। चारई सूबाई असैम्बलियूं ऐं जेको आहे सो क़ौमी असैम्बली में वोट ॻणण जो अमल जेको आहे सो शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कयो त बलूचिस्तान, KPK ऐं सिंध ऐं क़ौमी असैम्बली में मुख़्तलिफ़ पोलिंग एजेंट जेके आहिनि उहे हिन वक़्तु मसरूफ़ आहिनि वोट ॻणण में। तय आहे त हिन वक़्तु जेका गैर हतमी गैर सरकारी नताइज जेके हिन वक़्तु ताईं चइजे त जेके अञा ताईं मौसूल न थिया आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेके मुबसरीन आहिनि, जेके सियासी सहाफ़ती ऐं इन सां गॾोगॾु जेके अंग अखरनि ते एक्सपर्टी आहे उन्हनि वाज़े तौर ते सदारती इलेक्शन जेका आहे उन में अक्सरियत हासिलु आहे आसिफ अली ज़रदारी खे। आसिफ अली ज़रदारी जेको आहे सो नओं सदर चूंड जी थोरी देरि खां पोइ जेका रिज़ल्ट अनाउंस थींदी इन ताक़तवर ऐवान में पहुचंदो। पर इन सां गॾोगॾु ॻाल्हि कजे त छा इन सदर आसिफ अली ज़रदारी जे इन चूंडण खां पोइ उन ते जेके ज़िमेदारियूं आइद आहिनि उहे वॾियूं अहम आहिनि। छा पाड़ोसी मुल्क ईरान, अफ़गानिस्तान, दिल्ली ऐं अमरीका समेत पूरी जेके सियासी धुरियूं आहिनि उन सां लाॻापा बहितर थींदा? छा पाकिस्तान जे अंदरि जेको हिन वक़्तु चिकताण जी जेका सियासत हले थी उन में का कमी अची सघे थी, घटिताई अची सघे थी? इन सां गॾोगॾु पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे, पाकिस्तान जी जेका इकनॉमी आहे उहा बहितर थी सघे थी? इहे हिन वक़्तु वॾा अहम सुवाल आहिनि। मुंहिंजो हिन वक़्तु जेको पैनल आहे उन्हनि जो मां तारीफ़ कराईंदो हलां। अॼु मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे मोहम्मद अकमल साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां सां स्टूडियो में मौजूदु आहियो। USA अमरीका खां वाशिंगटन DC ऐं जेको आहे सो उतां जी अमरीका जी जेका सियासत आहे, पाकिस्तान लाॻापा आहिनि, उन ते गहरी नज़र आहे। असांखे जॉइन कयो आहे ह्यूस्टन टेक्सास मां असद शेख साहब ऐं सीनियर सहाफ़ी तज़िया निगार सीनियर एंकर पर्सन आहिनि मसूद रज़ा साहब, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। अवां सभिनी महिमाननि जी महिरबानी। मैं सब खां पहिरियां अवां ॾे ईंदुसि। मसूद रज़ा साहब, एक तो ये है कि मैंने जैसे कहा कि ये सदारती इलेक्शन बड़े अहम है। इस इलेक्शन को इस तरह से भी देखा जा रहा है कि कम से कम सदर आसिफ अली ज़रदारी जो मुफाहिमत के बादशाह हैं वो आएंगे कि MQM, PTI, जमात इस्लामी, इसके साथ साथ पाकिस्तान तहरीक इंसाफ और दीगर सियासी जमातें हैं जो इस वक्त रस्सा खिंची है, जो एक कशीदगी है। बहुत से लोग कह रहे हैं शायद आसिफ अली ज़रदारी जो मुफाहिमत के बादशाह हैं वो आएंगे तो उसमें भी कमी हो सकेगी। और इसके साथ साथ जो दुनिया के हमारे कई मुल्क हैं जैसे ईरान है, चाइना है, दिल्ली है, इसके साथ साथ DC है, उससे भी जो है बातचीत का जो अमल होगा जो काफ़ी अरसे से कह सकते हैं कि उस तरह से नहीं हुआ। आसिफ अली ज़रदारी के आने के बाद लोग उम्मीद करते हैं कि शायद वो भी बेहतर हो सके। बहुत शुक्रिया आफ्ताब भाई। मुझे नहीं पता कि सदर आसिफ अली ज़रदारी जब वो सदारत मनसब पर होंगे तो सदारत की जो तकाज़ी वो शायद तब्दील हो जाएंगे, क्योंकि आसिफ अली ज़रदारी साहब भी सदर हो या कोई और सदर हो, हमारे सदर का ओहदा सेरेमोनियल है। ये जरूर है कि पीपल्स पार्टी इस वक्त बहुत स्ट्रांग पोजीशन में है
गवर्नमेंट, अगर आसिफ अली जरदारी साहब सदर ना भी होते तो भी वो अपनी भरपूर ताकत का इजहार कर सकते थे। जी लेकिन वो ऑफिस से बैठेंगे, प्रेस्टिजियस ऑफिस से बैठेंगे, तो वहां पर भी उनकी वही पॉलिटिकल पावर उनके साथ मौजूद होगी। अगर उनके साथ वो पॉलिटिकल पावर ना हो तो फिर मुल्क में हुकूमत के मामलात में सदर मुमलिकत दखल अंदाजी नहीं कर सकते। जब 18वीं तरमीम हुई थी और तो आसिफ अली जरदारी साहब ने खुद सदर के इख्तियारात पार्लियामान को तफवीज कर दिए थे और वजीर आजम को बहुत से इख्तियारात दे दिए थे। बहरहाल ये एक अच्छी बात है कि एक सियासी शख्सियत वहां पर मौजूद होगी और सियासी शख्सियत, सियासी सोच के साथ वो जिस वक्त मुल्क में पोलराइजेशन है या मुल्क के अंदर एक रास्ता कशी जिसका आप जिक्र कर रहे हैं, हो सकता है कि उसमें कमी वाक़ई लाने के लिए वो कुछ कर सकें। लेकिन हमें ये समझना होगा कि असल मसला क्या है। मसला ये है कि पीटीआई कहती है कि उसका वोट चोरी हुआ है, ठीक है, और चोरी होने के बाद जो जिनको पकड़ करनी चाहिए थी वो साथ मिले में, और चाहे चोरी हो या चोरी का सामान खरीदना हो वो भी जुर्म है। तो ये जो इलेक्शन का प्रोसेस है इसे वो चोरी का सामान कह रहे हैं, ठीक है, वो इस प्रोसेस को नहीं मान रहे, वो इस हुकूमत को फाशिस्ट कह रहे हैं, वो इस हुकूमत को तस्लीम करने को तैयार नहीं है। हालांकि माजी में जब भी इलेक्शन हुए कोई शफाफ इलेक्शन नहीं हुए माजी में भी, लेकिन आने वाली ऑपोजिशन ने कबूल कर लिया रिजल्ट। इस वक्त मसला यह है कि पीटीआई रिजल्ट कबूल नहीं कर रही थी। मुझे ये लगता है कि जब तक उनकी क़यादत जेलों में है, जब तक उसके लिए आसानियां नहीं होती, उनके लोग रिहा नहीं होते, उनको सियासी आज़ादी हासिल नहीं होती, उस वक्त तक मुल्क में इस रस्लाकशी और जो टेंशन का माहौल है इसमें कमी आना बहुत मुश्किल है। सही। मैं अकमल साहब आपकी तरफ आऊँगा कि आप क्या समझते हैं, एक तो सदारती इलेक्शन, फिर दूसरा अब आहिस्ता आहिस्ता रिजल्ट आना शुरू हो गए हैं। सिंध में भी जो है भारी अक्सरियत हासिल है जो कि आसिफ जरदारी को, और जो महमूद खान अचकज़ई साहब हैं बलूचिस्तान से, वहाँ से भी जो इस वक्त के इतलात हैं, जो खबरें हैं, वहाँ से अपने कह सकते हैं सूबे से वोट नहीं मिला। तो फिर आगे जाके इस सदारती इलेक्शन पे भी सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो है पाकिस्तान तहरीक इंसाफ वो चलाना शुरू करेंगे कि ये सदारती इलेक्शन भी शफाफ नहीं हुए। देखिए, सबसे पहले तो मैं जरदारी साहब को मुबारकबाद दूंगा एडवांस में, क्योंकि वो सदर तो मुंतखब हो गए, अब सिर्फ ये नतीजा आना बाकी है कि वो कितने की लीड से जीते हैं, और उम्मीद यही है कि वो वाज़ेह अक्सरियत से सदर पाकिस्तान जो है वो मुंतखब हो जाएंगे। उसके बाद एक सियासी जमात का सरबराह होने के साथ साथ सदर पाकिस्तान होना, ये आप ये समझें कि उनकी जो ज़िम्मेदारियां हैं वो समझें डबल हो गई हैं। ये बात सही है कि सदर का जो ओहदा है वो सेरेमोनियल होता है, लेकिन बाज़ हालात में सदर का जो ओहदा है वो बहुत अहम हो जाता है। ख़ास तौर पे अगर हमें गैर जमहूरी कोई अमल करना हो तो उसमें सदर को बड़े अच्छे तरीके से इस्तेमाल किया जा सकता है। तो एक जमहूरी सदर अगर ऐवान सदर में बैठा होगा तो इसका मतलब ये है कि जमहूरियत जो है वो फले फूलेगी। अब थोड़ा सा मैं इसका सियासी पस मंज़र तो बयान करेंगे हमारे साथ जो दूसरे एनालिस्ट हैं। मैं इकनॉमिकली आपको थोड़ा सा आगाह करना चाहूँगा कि इस वक्त जरदारी साहब के आने के बाद जो आने वाला जो नेक्स्ट बजट आने वाला है वो सबसे बड़ा चैलेंज है हुकूमत का, और उस चैलेंज को निमटने के लिए हुकूमत को जो है वो आइनी तरमीम करना पड़ेगी फाइनेंस को मैनेज करने के लिए। उसकी वजह ये है कि पाकिस्तान का जो लास्ट टाइम अगर आप देखें तो टोटल जो हमारा रेवेन्यू था, एफबीआर ने जो टैक्स कलेक्ट का टारगेट था वो 9,500 अरब रुपए था, और उस 9,500 में से 7,500 अरब रुपए सिर्फ और सिर्फ सूद दिया था हमने कर्ज़ों का, और सूबों को हमने दिए थे 5,500 अरब रुपए। और इसको मैं अगर थोड़ा सा दूसरे तरीके से कहूँ तो वो ये है कि वफाक जो है वो सूद पे पैसे लेकर सूबों को दे रहा है, और ये अमल जो है ना IMF के लिए काबिल कबूल है, ना ही मेरे ख़्याल में पाकिस्तान के मफाद में। तो इसके लिए आइनी तरमीम करना पड़ेगी, और उसमें जो है वो मफाहमत के बादशाह जनाब जरदारी साहब का बहुत अहम किरदार होगा कि अगर हमने माशी तौर के ऊपर मुल्क को आगे लेके जाना है तो हमें जो आइनी तरमीम करनी है उन पे वो अपना किरदार अदा करें। जो अब बज़ाहिर लग रहा है कि 2/3 मेजॉरिटी जो है वो लाइक माइंडेड पार्टीज़ के पास आ चुकी है, तो अब ये आइनी तरमीम करना जो है वो बहुत आसान हो जाएगा, और कई ऐसे कवानीन हैं जिनमें फंडामेंटल गलतियां हैं उनको सही करना मुमकिन होगा, और मज़ीद आइन में भी कानून साजी मुमकिन हो सकती है। तो इस हवाले से जरदारी साहब की जो वो है सदारत के ओहदे पे बैठना बहुत ही खुशाइंद है। सही। असां शेख साहब बात हाणे हिंदुस्तान अमेरिका ऐं पाकिस्तान जा लाॻापनि जी पहिरियां बि ॻाल्हि कयूं पिया त सदर आसिफ अली ज़रदारी जे अचण खां पोइ अवां छा पिया ॾिसो त हाणे जेके तव्हां वटि बि चूंडूं थियनि पियूं, जेके इलेक्शन थींदियूं US इलेक्शन,
उन सां गॾोगॾु पाकिस्तान में ही जेके चूंडुनि जो अमल मुकमल थी वेंदो, वॾो अहम आख़िरी जेका चऊं था वॾो मनसब प्रेसिडेंट जो आहे, उन खां पोइ असां सम्झी सघूं त असांजी जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा कुझु बहितर थींदी ऐं पाकिस्तान सां ऐं अमेरिका सां जेके लाॻापा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अमेरिका छा सम्झंदो त असां ईरान गैस पाइप लाइन ऐं ईरान सां जेके लाॻापा पाकिस्तान जा हूंदा उन ते अमेरिका जो रिएक्ट छा हूंदो ऐं सदर जी आसिफ ज़रदारी जे अचण खां पोइ छा सूरत हाल बणिजंदी नई अव्हां वटि बि चूंडुनि में ऐं असां वटि जेके नई चूंडूं थियूं आहिनि? थैंक यू आफ्ताब। जीअं मसूद रज़ा साहब ऐं अकमल साहब ज़िक्र कयो त ऑब्वियसली इन पाकिस्तान प्रेसिडेंट इज़ अ सेरेमोनियल पोस्ट, बट again Zardari Saab jo as a president because of the People's Party and the coalition government, it is very important. ऐं पाकिस्तान खे हिन वक़्तु सभ खां वधीक जेको ज़रूरत आहे ऐं प्रॉब्लम आहे उहो आहे बजट अचण वारी आहे, मुआशी जेका सूरत हाल आहे जेका ॾाढी ख़राबु आहे पाकिस्तान जी, ऐं लोन खां अलावा तव्हां ॾिसो हाणे पाकिस्तान ऐं US जे लाॻापनि जो ज़िक्र कंदासीं त एतिरा त लाॻापा सही हलिया आहिनि पोइ जेका लास्ट 16 months त पाकिस्तान डेट्स जेको क्राइसिस आहे उन खां मां चवंदुसि बची न वियो, पासीरो थी वियो थोरो। हाणे ईंदड़ वक़्त में जेका हीअ बजट आहे उहा वॾी इम्पॉर्टेंट बजट आहे, उन जे लाइ IMF यानी तव्हां ॾिसो जेको कंहिं बि मुल्क जो फाइनेंस मिनिस्टर हूंदो आहे उहो पंहिंजा डिसीशन्स खणंदो आहे, पर हाणे जेको लास्ट असां गवर्नमेंट ॾिठी आहे उन में पाकिस्तान जो जेको फाइनेंस मिनिस्टर आहे ही हैज़ टू डू नथिंग, ऑल डिक्टेटेड बाय IMF खे तव्हांखे हिन शइ ते हीअं करिणो पवंदो, हिन शइ ते हीअं करिणो पवंदो। हाणे उन में तव्हांजा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, योर नेबर्स कंट्री, उन्हनि जो रोल वॾो इम्पॉर्टेंट आहे, छो जो IMF बि जेके उन्हनि जी शिकनाइन हूंदी आहे उन में जेके गारंटीज़ वठंदो आहे, इट शुड बी फ्रॉम द अदर कंट्रीज़, लाइक जीअं लास्ट टाइम असां गारंटीज़ वठियूं दुबई खां, ऐं उन जे लाइ वॾो इम्पॉर्टेंट आहे छो जो शुरू खां वठी बीबी साहिबा खां या उन खां अॻु में ऐं हींअर ताईं प्रेसिडेंट एक्स प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी जेको हींअर विनिंग पोज़ीशन में आहे, ही विल बी द नेक्स्ट प्रेसिडेंट, त उन जा लाॻापा इन्हनि सभिनी पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा आहिनि जेके अॻिते हली करे उनखे मईशत खे हथी ॾियण में कारआमद साबित थींदा। तव्हां ॿियो सुवाल कयो गैस पाइपलाइन, जेको हिकिड़ो वॾो मनसूबो हुयो ऐं उन मनसूबे जो जेको इनिशिएटर हो उहो बि ज़रदारी साहब हो, ऐं ईरान सां जंहिं वक़्तु प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी हुयो लास्ट टर्म में ॾाढा सुठा लाॻापा हुया, ऐं उनखे ॾिसो हिन वक़्तु अमेरिका पाण ॾिसे थो उनजी गहरी नज़र आहे। तव्हां ॾिसो ईरान जा इंडिया सां लाॻापा कीअं आहिनि, ऐं इवन दो पाबंदियुनि जे बावजूदि ईरान जे इंडिया जेको आहे उहो तिजारत करे थो, रशिया सां बि करे थो, ईरान सां बि करे थो, ऐं उन्हनि जी करेंसी में थो करे। इहो डिपेंड थो करे त छो जो इंडिया वटि इहा मोहताजी कोन्हे जेका मईशत जी असां सां सूरत हाल आहे। अगरि ईरान ऐं पाकिस्तान गैस पाइपलाइन खे अॻिते वधाइणो आहे जेको मनसूबो पाकिस्तान जे लाइ कारआमद आहे, बिल्कुलु, पर अगेन उन जे लाइ पाकिस्तान खे पहिरियों पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो, देन दे कैन टेक डिसीजन। ऐं उन में एज अ प्रेसिडेंट ज़रदारी साहब जो जेको रोल आहे उहो वॾो इम्पॉर्टेंट हूंदो, नॉट एज अ प्रेसिडेंट बट एज अ मसूद रज़ा साहब, मैं आपकी तरफ आऊँगा कि बीइंग द जर्नलिस्ट आपने भी बहुत से इलेक्शन देखे हैं, बहुत से तारीख के तालिब इल्म भी हैं माजी में भी, मगर ये पहली दफ़ा होने जा रहा है कि ऐवान सदर में एक सिविलियन सदर दूसरी दफ़ा इलेक्ट होके आ रहा है, तो ये भी बड़ी अहम बात होगी। मगर इसके साथ साथ एक सवाल ये भी पैदा होता है कि क्या इस सदारती इलेक्शन के बाद
जो सदर आसिफ अली जरदारी बैठेंगे, जिस तरह से शेख साहब भी फरमा रहे थे कि ठीक है अमेरिका तो अपनी जगह पे है, मगर बड़ी बात है कि फॉरेन पॉलिसी होगी, आपने इकनॉमी का इश्यूज़ है वो बड़े अहम हैं, मगर इसके साथ साथ आपके जो वज़ीर ख़ारजा होंगे वो बड़ा रोल अदा करेंगे, क्योंकि माजी में भी जिस तरह से हमारी ख़ारजा पॉलिसी और जो IMF के साथ जो बातचीत हो रही है और जो कर्जा लेके जैसे अकमल साहब करें, तो ये सारे सवालात हैं, इसको कैसे देख रहे हैं कि क्या सदर जरदारी साहब इसमें किरदार अदा कर सकेंगे? देखिए, ये बहुत बड़े सवालात हैं और इनके जवाब अब परफॉर्मेंस से देने होंगे जी। अब ये नहीं होगा कि आप अपनी परफॉर्मेंस खुद बयान करते रहें और दूसरे उसे तस्लीम ही ना करें, यानी एक प्रोपेगेंडा हो। आपने देखा कि जिस हर्जे का आप जिक्र कर रहे हैं 16 महीने का, उसमें यही नून लीग और यही पीपल्स पार्टी एक दूसरे की परफॉर्मेंस को नेगेट करते रही। खासतौर पर पीपल्स पार्टी शहबाज शरीफ साहब पर अदम एतमाद का इजहार करती रही है। आसिफ अली जरदारी साहब कह चुके हैं कि इनकी सोच अच्छी नहीं है, बड़ी सोच नहीं है। बिलावल साहब कह चुके हैं कि ये जमहूरियत के कातिल लोग हैं, लेकिन चले आपस में बैठे हैं। अब बात ये हो रही है कि सदर मुमलिकत जब आ जाएंगे आसिफ अली जरदारी बनकर, तो फिर उसके बाद कोई बहुत ही इनकलाबी तब्दीलियां आ जाएंगी, तो मुझे ऐसा नहीं लगता, क्योंकि सदर का ओहदा मैं फिर कहूंगा बड़ा ही सेरेमोनियल है। वो एक सिग्नेचर भी नहीं कर सकते उस वक्त तक, सिर्फ ये तो कर सकते हैं कि कानून बन के चला जाए तो उसको वापस भेज दे और फिर एक बार उनके पास चला जाए, और फिर अगर वो भेजे उसके बावजूद भी कानून पास हो जाएगा। तो सदर किसी चीज को रोक नहीं सकते, अपहोल्ड नहीं कर सकते, एडवाइस कर सकते हैं, कोई ऑर्डर नहीं कर सकते। तो बहुत ही कम इख्तियारात हैं। आसिफ अली जरदारी साहब की पावर उनकी पार्टी की वो स्ट्रेंथ है जो इलेक्ट होकर पार्लियामान में पहुंची है। लेकिन यहाँ पर एक ख्याल रखना होगा आसिफ अली जरदारी साहब को, जो गुज़िश्ता दौरे सदारत में उन्होंने नहीं रखा, और वो सदर आरिफ अलवी को इस पर तनकीद का निशाना बनाते रहे कि आपने पार्टी से अपनी वाबस्तगी खत्म करनी होगी। आसिफ अली जरदारी साहब अब सदर नहीं रहेंगे पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन के, बल्कि वो मुल्क के सदर होंगे। अगर यही सूरत हाल रही जो आरिफ अलवी के दौर में रही, कि आरिफ अलवी पर यह इल्जाम लगता रहा कि आप एक पार्टी के सदर हैं, तो आसिफ अली जरदारी साहब को भी ये साबित करना होगा कि वो सिर्फ अपनी पार्टी के या अपनी कोलिशन के सदर नहीं है, बल्कि पूरे मुल्क के सदर हैं। और वो क्या कर सकते हैं? वो डेफिनेटली, जिसका आपने कहा कि वो मुफाहमत की राह हमवार कर सकते हैं, और मुफाहमत की राह कैसे हमवार होगी कि इस वक्त जो तबका ये समझता है कि उसके साथ ज्यादती हुई है, उसके लिए कुछ मदावा पैदा किया जाए, उसके लिए कुछ हीलिंग उसके जख्मों की कोई की जाए। तो ये काम अगर आसिफ अली जरदारी साहब कर सके, बीइंग अ सदर, मकसूद साहब, तो आज मनाजिर आपने भी देखे होंगे कि जिस तरह से वोट कास्ट करने गए आसिफ अली जरदारी साहब, फिर उसके बाद अपने हलीफ यानी कि जो उनके सामने जो इलेक्शन लड़ रहे हैं, यकीनन उनके ताल्लुकात भी हैं, महमूद खान अचकजई साहब से जाके उन्होंने हाथ मिलाया और उनसे गले भी मिले। तो यहाँ से ही मैसेज नहीं आ रहा कि आसिफ अली जरदारी का अगला कदम जो होगा वो बलूचिस्तान और ख़ास तौर पे केपी के और वो जो लोग जिनका आप भी जिक्र कर रहे हैं, उनके साथ कहीं ना कहीं मिल बैठने की बात नजर आ रही है, जो बॉडी लैंग्वेज इस वक्त जो हम समझ रहे हैं, बी द जर्नलिस्ट? देखिए, इस वक्त अमल करने की जरूरत है जी। अब 1 महीना गुजर चुका, इंतखाबात हुए, 1.5-2 साल से जो एक क्रैकडाउन चल रहा है एक पार्टी के खिलाफ, तो वो आवाम का देखिए वोट भी वही पड़ा ना, फिर वोट चोरी भी हुआ, उसको भी सबने देखा। फिर ये जो रिजर्व सीट्स का मामला था, ये कोई छोटा मामला नहीं है। आपने यानी आप ये देखें कि खैबर पख्तूनख्वा असेंबली में एक पार्टी ने 4 नशिस्तें हासिल की हैं और उसे 6 नशिस्तें मिल गई रिजर्व सीट से। किसी ने 6 ली हैं तो उसको 10 मिल गई रिजर्व सीट से। तो इस तरह की अगर बंदरबाट होगी तो ये जमहूरियत तो नहीं है। और मैंने पहले भी एक जुमला कहा था कि जी, चोरी होना एक अलग बात है, वो भी काबिल सजा जुर्म है, लेकिन चोरी का सामान खरीदना भी काबिल सजा जुर्म। तो इस वक्त जो तासुर है वो ये है कि एक चोरी हुई है और उस चोरी के खरीदार जो हैं वो इस वक्त हुकूमत में बैठे हुए हैं। ये पीटीआई का मौकिफ है। तो अब जब तक इस मामले को आप सॉल्व नहीं करेंगे, एक स्ट्रांग ऑपोजिशन आपके सामने फिर भी मौजूद है, वो मरकज में भी है, वो पंजाब में भी है। तो आप उसको जब तक राम नहीं करते, उसे ठंडा नहीं करते, उसके जख्मों का मदावा नहीं करते, आगे बढ़ना बहुत मुश्किल है। सदर मुमलिकत के ओहदे पे आसिफ अली जरदारी साहब दोबारा बैठे हैं, बहुत अच्छी बात है, माशाल्लाह बैठे हैं, लेकिन अगर उन्होंने कुछ करना है तो वो सियासी तौर पे कर सकते हैं, और सियासी तौर पर अपनी पोजीशन जो है उसको सिर्फ इस्तेमाल कर सकते हैं, अपना ओहदा भी इस्तेमाल नहीं कर सकते। बिल्कुल, वो तो बड़ी अहम बात की है। मगर मोहम्मद अकमल साहब, मैं आपकी तरफ आऊँगा। बात वही आ रही है कि जैसे कि चैलेंजेस की बात कर रहे हैं हम लोग, तो सदर के इंतखाबात के बाद कैबिनेट का फैसला होना है, इसी तरह सिंध की कैबिनेट का भी फैसला होना है। दोनों बड़े अहम सवालात हैं
کہ کیا وفاق میں وزارتوں میں پاکستان پیپلز پارٹی شامل ہوگی یا نہیں ہوگی. جیسے آج شہباز شریف صاحب موجود تھے اور پرائم منسٹر جو ہے وزیر اعظم پاکستان شہباز شریف اور نواز شریف صاحب نے بھی ان کو کہا کہ کوشش کریں کہ پاکستان پیپلز پارٹی کو بھی منائیں, ان کو بھی جو ہے کیبنٹ میں شامل کریں. مگر پاکستان پیپلز پارٹی ابھی تک بضد ہے کہ جی ہم اس پروسیس کا حصہ تو نہیں بنیں گے, وزارت نہیں لیں گے. تو سر ایک چیلنج نہیں ہوگا کہ ایک پارٹی پی ایم ایل این اس کو لے کے چلے, کیونکہ جو اس وقت ملک کو درپیش مسائل ہیں وہ بڑے اہم ہیں. پیپلز پارٹی کا جو اس وقت پبلکلی جو اسٹانس ہے وہ تو یہی ہے کہ ہم وزارتیں نہیں لیں گے. ٹھیک ہے, لیکن بظاہر میرے خیال میں بجٹ کے فوراً بعد جو ہے یہ وزارتوں کی طرف آئیں گے, اور میرے خیال میں انہیں وزارتیں لینی چاہیے. پیپلز پارٹی میں بھی کمپیٹنٹ لوگ پڑے میں ہم جو ہے نا وہ نیگیٹو سائڈ کیوں دیکھتے ہیں مجھے یہ سمجھ نہیں آتا. ہم یہ کیوں نہیں سوچتے, ہم پازیٹیوٹی کی طرف کیوں نہیں جاتے کہ پیپلز پارٹی اور پی ایم ایل این مل کے اگر ملک کو کامیابی کی پٹڑی کے اوپر چڑھا دیتے ہیں تو پھر کتنا فائدہ ہو جائے گا ملک کا. ہم یہ سوچ رہے ہیں یہ مہنگائی ہو جائے گی تو پی ایم ایل این پہ بوجھ پڑ جائے گا, اور مطلب سیاسی نقصانات کی بات کرتے ہیں کہ ہمارا پولیٹیکل کیپٹل جو ہے نا وہ ضائع ہو جائے گا. حالانکہ یہ نیگیٹو تھنکنگ ہے نا, ہم پازیٹیو تھنکنگ کرتے ہیں نا کہ اگر یہ دونوں پارٹیاں مل کے 1+1=11 والا کام کریں اور اچھے طریقے سے ملک کو معاشی بحران سے نکالیں. جیسے آپ نے بڑی زبردست بات کی ہے گیس پائپ لائن کی, آلدو کہ اس کے اوپر امریکہ جو ہے وہ اس وقت منع کر رہا ہے, لیکن اس وقت ایران کی جو گیس کی ہے وہ ہمیں بہت شدت کے ساتھ ضرورت ہے, کیونکہ ہماری اپنی جو توانائی کی ضروریات ہیں وہ بھی پوری نہیں ہو رہی ہیں. ہمارے ہاں توانائی ویسی مہنگی ہے جس کی وجہ سے ہم جو ہے وہ چیزیں ایکسپورٹ بھی نہیں کر پا رہے, ہماری کاسٹ آف ڈوئنگ بزنس جو ہے وہ بڑھ رہی ہے. تو اس قسم کے چیلنجز, جیسے زرداری صاحب چائنا جاتے رہے, چائنا کے ساتھ ان کے بڑے اچھے تعلقات ہیں, تو آپ سمجھیں سی پیک کو ایک مرتبہ پھر بوم مل سکتا ہے. تو اس طرح کے سارے جو چیلنجز ہیں یہ دونوں پارٹیوں میں صلاحیت ہے کہ وہ مل جل کے ان پاکستان کو اس بحران سے نکال سکتے ہیں. اور زرداری صاحب کی جہاں تک مفاہمت کی میں بات کر رہا ہوں تو مفاہمت میں زرداری صاحب میرے خیال میں پی ٹی آئی کے علاوہ جو بھی ناراض ہیں, ایون میں سمجھتا ہوں کہ محمود خان اچکزئی ہو گئے یا مولانا فضل الرحمان صاحب ہو گئے, ان کو بھی وہ منا کر اپنے ساتھ لے آئیں گے. آج نہیں تو کل جے یو ایف اے ووٹ نہیں ڈالا, انہوں نے نہیں دیا ووٹ, لیکن فیوچر میں وہ بھی آ جائیں گے, ان کے ساتھ آن بورڈ ہو جائیں گے. اور یہ ملک کا مفاد بھی اسی میں ہے, کیونکہ میں اس وقت یہ سمجھ رہا ہوں کہ پی ٹی آئی نے تو احتجاجی سیاست کو جاری رکھنا ہے. اب وہ چاہے کے پی میں ہو یا اپوزیشن میں فیڈرل میں ہو, پنجاب اسمبلی میں ہو, انہوں نے وہ اپنی ان چیزوں سے مجھے نہیں لگتا ہے کہ وہ اس کو کریں گے. اب ایک چیز ہے ملک کے مفاد کو بھی تو سامنے رکھنا چاہیے نا. اگر آپ اسی طرح انسرٹنٹی کو سامنے رکھیں گے, ایک غیر یقینی کی صورتحال, کورٹ میں کیسز چل رہے ہوں گے کہ جی یہ سیٹیں ملیں گی نہیں ملیں گی, مطلب وہی گوم کی کیفیت میں اگر ملک رہے گا تو آپ یقین کریں ہمارے ہاں سیاسی جمہوریت کا پہیہ چھوڑیں, ہمارا جو ہے نا وہ اکنامکلی جو ہے نا وہ بالکل بگ ڈاؤن ہو جائے گا, اور اکنامکلی ہم سروائیو نہیں کر پائیں گے. اور میں آپ کو بارہا بتا رہا ہوں کیونکہ میرا اکانومی کا ایکسپیرینس ہے, میں بنیادی طور پہ میں معیشت کے اوپر زیادہ گہری نظر رکھتا ہوں کہ آنے والا بجٹ جو ہے وہ بہت سخت ترین بجٹ ہوگا, اور وہ سخت ترین بجٹ کو آسان کرنے کے لیے ہمیں اس طرح کے اقدامات ضروری ہیں کہ سارے سیاستدان بیٹھ کے ایک مساق معیشت کریں, ایک پالیسی ترتیب دیں جس میں ترمیم کر کے آئین میں تھوڑا سا جو ریونیو کی شیئرنگ ہے اس کو بھی آلٹر کرنا پڑے گا, تھوڑا سا گیس پائپ لائن کے حوالے سے ورکنگ کرنا پڑے گی, امریکہ کے ساتھ نیگوسیشن کرنا پڑے گی. گیس پائپ لائن پہ کیا آمادہ ہوگا, کیونکہ سپر پاور ہے, آئی ایم ایف کے آپ قرضدار ہیں, ایک قرضدار ملک آپ کشکول لے کے جب گھوم رہے ہوں تو آپ کیا کہہ سکتے ہیں کہ جناب عالی ہمیں کوئی اجازت دے دیں کہ ہم جو ہے یہاں پڑوسیوں سے کچھ گیس لے لیں وقتی طور پر, تو آپ لے سکتے ہیں جبکہ ایران پہ اتنی پابندیاں ہیں؟ نہیں دیکھیں, پیوستہ رہ شجر سے امیدیں بہار رکھ, علامہ اقبال کا شعر ہے. ہم یہی کہہ سکتے ہیں کہ ٹھیک ہے ہمیں اپنی کوشش تو جاری رکھنا چاہیے, لیکن سب سے پہلے ہمیں جو ہے نا اپنی صفوں میں اتحاد لانا ہوگا. وقتی طور کے اوپر جو بھی اگر مبینہ طور کے اوپر کسی بھی پارٹی کے ساتھ کوئی زیادتی ہوئی ہے, 2018 میں بھی تو ہوئی تھی نا, تو کیا پیپلز پارٹی اور پی ایم ایل این والے بھاگ گئے تھے کہ ہم نہیں کھیل رہے اور ہم نے جو ہے نا وہ یہ کیس کرنے ہیں وہ کیس کرنے, یا اتنا انہوں نے تو نہیں چیزوں کو ہاٹ کیا تھا نا. تو پی ٹی آئی کو چاہیے کہ چیزوں کو کول ڈاؤن کریں, اسٹیبلٹی کی طرف صاحب ہمل گال کیوں پیا ٹھیک ہے हिकिड़ो प्रोसेस आहे जेको जमहूरी प्रोसेस आहे, इन खां पोइ फ़ैसिले जी घड़ी अची चुकी आहे, जो वोटनि जो अमल जेको आहे सो हिन वक़्तु बिल्कुलु उन जी तरफ़ वञे पियो, फ़ैसिले जी तरफ़. पर अवां ॾसियो जेका असां ॻाल्हि कयूं पिया त छा सदर आसिफ ज़रदारी जी इन इलेक्शन खां पोइ जीअं मैशियत जी ॻाल्हि कयूं पिया ऐं अकमल साहब चवनि पिया त असां अॻिते वधूं ऐं सभु धुरियूं गॾिजी वेही करे
हिन मुल्क जे लाइ कुझु बहितरी जे लाइ फ़ैसिलो कयूं। छा असां इहो करे सघूं था त हिन महिल IMF खां कर्ज़ु वठूं पिया, ॿिए तरफ़ अमेरिका जो प्रेशर ऐं अमेरिका जूं पाबंदियूं जेके ईरान ते आयद आहिनि उन खां पोइ असांजी इहा जेको आहे ईरान गैस पाइपलाइन जेको वॾो अहम मनसूबो आहे जेको हिन वक़्तु ज़ेर बहस बि आहे उनखे अॻिते वधाए सघूं पिया? ॾिसो, पाकिस्तान खे हिन वक़्तु जेका अर्जेंटली नीड आहे उहा ऑब्वियसली IMF जी आहे, ऐं IMF ऐं तव्हां अमेरिका जी ॻाल्हि कयो था त बोथ आर द सेम थिंग। IMF अमेरिका खां परे कोन थो वञी सघे, हाईएस्ट मेजॉरिटी अमेरिका जी आहे उन में वोटिंग जी, ऐं जीअं अमेरिका चाहींदो उअं ई डिक्टेट कंदो, ऐं उहो पाकिस्तान खे जेका इहा फर्स्ट बजट आहे उन में त उहे रिफॉर्म्स जेके IMF एडवाइज़ कया हुया उहे बिल्कुलु सही हुया। तव्हां ॾिसो पाकिस्तान में जेके असां स्टार्टिंग फ्रॉम एनी गवर्नमेंट डिपार्टमेंट या जेको बि असां खणूं जेके स्पेशली शाहाना ख़र्चनि उन्हनि में उन्हनि खे अर्जेंटली रिफॉर्म आणणो पवंदो, कुझु बि थी पए। दुनिया में कोई बि अहिड़ा इदारा न आहिनि जिते एतिरियूं लग्ज़री ऐं एतिरो ग़रीब मुल्क हूंदे एतिरियूं लग्ज़री उन्हनि खे आसाइशूं हुजनि, बिजली जा यूनिट्स फ्री हुजनि, उन्हनि खे घरनि जा बिल्स फ्री हुजनि। दुनिया जे हर इदारे में जेके बि CEOs जेके वॾनि उहिदनि ते कमु कंदा आहिनि, डायरेक्टर्स 17-18 ग्रेड, देयर इज़ नो एनी प्रॉब्लम, बट दे डोंट हैव दीज एमिनिटीज़ विच पाकिस्तान ऑफर। त इहो पाकिस्तान खे रिफॉर्म्स करणा पवंदा, ऐं पंहिंजे इदारनि में जेके नंढा नंढा रिफॉर्म्स आहिनि इन्हनि सां को एॾो वॾो इनकलाब न ईंदो स्टार्टिंग। ऐं ॿी जेका सुठी ॻाल्हि थी आहे हिन दफ़े, जीअं मसूद रज़ा साहब कह रहे थे कि जो इलेक्शन है, यस नाउ देयर इज अ कंपटीशन, देयर इज अ कंपटीशन, दे नो पंजाब जे लाइ स्पेशली आई मस्ट से फॉर द नून लीग डू एंड डाई सिचुएशन, do and die. They need to do something more and more in Punjab to show the people that we are doing, serving people. ऐं हिन दफ़े सिंध में बि जेको आहे ऑफ कोर्स पीपल्स पार्टी खे वोट पियो, कुझु पीपल्स पार्टी सुठा कम बि कया सिंध में, ऐं काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं, अहिड़ियूं शयूं हुयूं जेके उन्हनि खे सुधारे सघनि पिया, पर उन ताईं कुझु कोन थियो। त पीपल्स पार्टी खे बि सिंध में स्पेशली जिते उन्हनि जी फुल फ्लैज हुकूमत आहे कुझु करे ॾेखारिणो पवंदो, ऐं हिन कॉम्पिटिशन में उन्हनि खे अॻिते निकिरणो पवंदो। हाणे गैस पाइपलाइन जो जेको सुवाल आहे, पाकिस्तान खे उनजी अशद ज़रूरत आहे ऐं वॾो फ़ाइदो बि आहे, पर पाकिस्तान जेसि ताईं हीअ बजट नथी अचे, ऐं मां चवंदुसि त हिन साल उन ते कुछ अग भराई तमाम मुश्किल है, बजट खां पोई। मसूद रज़ा साहब, मैं आपकी जाने आऊँगा सर। मैं बिल्कुल अहम सवाल है कि इस वक्त तय है कि कल जो है थोड़ी देर में रिजल्ट आ जाएगा, कल के बाद जो ओथ टेकिंग होगी उसके बाद ऐवान सदर में कुछ तब्दीली नज़र आएगी। निस्बतन आरिफ अलवी जब प्रेसिडेंट हाउस में बैठे थे उन पे, जैसे आपने भी कहा हमने भी कहते रहे कि इल्ज़ाम था कि वो जो है निस्बतन जो एक सिंबल के तौर पर सदर होता है वो इंडिपेंडेंट होता है, मगर वो लग ऐसे रहा था कि पाकिस्तान तहरीक इंसाफ की बहुत सी ऐसी चीज़ें थी जिनको वो फॉलो करते रहे, उससे जो है उन पर तनकीद भी होती रही। तो कल के बाद जो ऐवान सदर में आसिफ अली जरदारी बैठेंगे तो आप समझते हैं कि वाक़तन वो एक एज अ प्रेसिडेंट उसको ट्रीट करेंगे और उससे जो तवक्कात हैं वो बड़ी अहम है, और ऐवान सदर जो है वो पार्टी से हट के इस्तेमाल होगा? अल्लाह करे कि ऐसा हो, लेकिन आपको याद होगा कि जब पिछली दफा आसिफ अली जरदारी साहब सदर बने थे तो सदर बनने से पहले उन्होंने एक तकरीब में नारा लगाया था कि अब प्रेसिडेंट हाउस में एक जियाला सदर होगा, और फिर वो सदर बने थे। और फिर सदर होने के बावजूद वो अपनी पार्टी को भी वहां से चलाते रहे, क्योंकि बिलावल साहब उस वक्त एक्टिव नहीं थे, तो वो अपनी पार्टी को भी चलाते रहे, पार्लियामान के फैसलों में भी सब कुछ उनका अमल दखल रहा, और फिर वो सदर भी रहे, और अपनी पार्टी के यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन के भी सदर रहे। तो इस तरह से पिछला दौर उनका गुजरा है। तो खुदा करे कि इस दफा इस तरह से ना हो, और
आरिफ अलवी तो उससे कहीं बेहतर, यानी अगर आप पिछला दौर देखें आसिफ अली जरदारी साहब का, तो जिस तरह से पाकिस्तान पीपल्स पार्टी का एक गढ़ था प्रेसिडेंट हाउस, एक फील वहां पर आती थी, वहां पर सारी चीजें ऐसी थी, तो ये मामला तो आरिफ अलवी के साथ नहीं था। आरिफ अलवी बाहर से इल्जाम लगता था। आरिफ अलवी ने खुद कभी नहीं कहा कि मैं पीटीआई का सदर हूं, लेकिन आसिफ अली जरदारी साहब ने ये कहा है। तो अल्लाह करे कि इसमें तब्दीली आए। जहां तक बात हो रही है इंटरनेशनल पॉलिटिक्स में, मालियाती इदारों में उनका क्या किरदार होगा, मुल्क के अंदर की पॉलिटिक्स में क्या किरदार होगा, तो देखें ये जो सियासत होती है बड़ी रूथलेस होती है। अगर इसमें पिछले दौरे हुकूमत में 16 महीने की हुकूमत में जनाब फजलुर रहमान साहब की बहुत अहम पोजीशन थी, तो इस वक्त फजलुर रहमान साहब कह रहे हैं कि मुझे धुतकार दिया गया, एक इंटरव्यू में उन्होंने कहा। तो इस वक्त उनकी ये पोजीशन है। तो जिसके पास पावर है, जिसके पास इख्तियार है, वही पॉलिटिक्स में रोल प्ले करता है, चाहे वो इंटरनेशनल हो चाहे वो लोकल हो। अब आप देख लीजिए कि पाकिस्तान इस वक्त मोहताज है कर्जों का, IMF प्रोग्राम का, इसके बगैर हम आगे नहीं चल सकते। मुल्क के अंदर अगर आप देख लें तो मुल्क के अंदर हमने जमहूरियत में बहुत कुछ लूज किया है, सियासतदानों ने अपना बड़ा स्पेस लूज किया है। आप भी समझते हैं, मैं भी समझता हूं, बाकी पैनलिस्ट भी समझते हैं कि ये जो पार्लियामेंट है ये पिछली पार्लियामेंट से कम बाइख्तियार है। नई कैबिनेट जो आएगी वो कम बाइख्तियार होगी। मगर मैं ये कहता हूं कि चले निजाम कोई भी हो, लोगों को डिलीवर तो करें, क्योंकि दुनिया में हर तरह के निजाम है, जमहूरियत भी है, आमरियत भी। ठीक है, जमहूरियत भी है, आमरियत भी है, निज़ाम को डिलीवर करें। बहुत शुक्रिया मसूद रज़ा, आप साहब वक्त निकाला। मोहम्मद अकमल साहब अवां जी भी वॾी महिरबानी, असद शेख साहब अवां जी वॾी महिरबानी। तय आहे त अॼु ॻाल्हि ॿोल जेको कईसीं स्पेशल ट्रांसमिशन, सदारती चूंडूं फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे। थोरी देरि खां पोइ जेको आहे सो इहो फ़ैसिलो थी वेंदो त पाकिस्तान जो सदर केरु हूंदो। ऐं इहो तय आहे त जेको सदर आसिफ अली ज़रदारी इन ऐवान मां चूंडिजी यकीनी तौर ते सदारती ऐवान में पहुचे थो, त उनजी ज़िम्मेदारी वॾियूं अहम आहिनि। त पाकिस्तान समेत पूरी दुनिया सां जेका ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो आहे, जेके हिन वक़्तु पाकिस्तान जी सियासी, समाजी ऐं सहाफ़ती हलकनि जूं जेके तवक़ो आहिनि, उन ते आसिफ अली ज़रदारी साहब पूरो लहे बि। ऐं इन सां गॾोगॾु जेके हिन वक़्तु छिकताण आहे जेका सियासी जमातुनि में, उन में बि उमेदु कई पई वञे त आसिफ अली ज़रदारी जे ऐवान में पहुचण सां गॾोगॾु इहा छिकताण बि घटि थी सघे थी। ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे, स्पेशल ट्रांसमिशन जो तज़िया ऐं ख़बरूं ऐं इन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके महिमान आहिनि उन जी आरा अवां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। आफ़ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।